सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब मदीने वाले साईं फरमायो, वला तुग़रिकुन्न नख़लन वला तहरिकुन्नहा वला तअकिरू बहीमतन वला शजरतन तुस्मिरो। को खजीअ जो वण न वढींदा कजो, को वण साड़ींदा न कजो, के जानवर जो टंगू न वढजो, के मेवेदार वण के न वढजो। या मुंह मुहम्मद जी तवां के नसीहता। मदीने वाले साईं जो फरमाना, को मेवेदार वण न वढजो, को साये वारो छांव वारो वण न वढजो। यो वण बीठो आ त तवां जे ला अजर ऐं सवाब आ। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था, लानल्लाहु मन कत सिद्र, जेको पेर जो वण वढे उन्हें ते अल्लाह जी लानता। चो जेको पेर जो वण वढे उन्हें जे मथा अल्लाह जी। बी हदीस साईं फरमाइन था, जेको पेर जो वण वढे रब्बु ने के क़यामत जे ॾियारे ऊंधो करे दोज़ख में फिटो कंदो। कंध भर टंगू मथे मुंडी हेठ उछलायो उस दोज़ख में। डो केड़ो ज़ानी नाहे, शराबी नाहे, चोर नाहे, धाड़ेल नाहे, फोरू नाहे। ही उहो आ जे पेर वठी हुई, जे मेवे वारो वण वढियो। रब फरमाईंदो उछलायो उस जहन्नम में कंध भर। वण कने पोखियो त कोन, पर वढण जे लाइ कुहाड़ी खुले। ॿुधो, वण पोखण सवाब आ, वण वढण गुनाह आ। को सवाब कमाईंदो या गुनाह? छा था चओ? साईं फरमाइन था, वण पोखियो, वणन जी सेवा कयो, वणन जी संभाल कयो। वणन जा अदब मदीने वारे साईं पाण सेखारिया आहिनि। ॿुधंदव जी? इत्तकुल आनैन क़ालू वमल आनान या रसूल अल्लाह क़ाल अल्लज़ी यतखल्ला फी तरीक़िन नास औ फी ज़िल्लिहिम। बिन माण्हुनि जे मथां लानता, बिन माण्हुनि ते अल्लाह जी, बिन माण्हुनि ते अल्लाह जी, बिन माण्हुनि ते रब जी। साहबा पुछो, या रसूल अल्लाह केर? साईं फरमाइन था, हिकिड़ो उहो जेको माण्हुनि जे रस्ते ते पेशाब या पायखानो करे, इन्हे जे मथां अल्लाह जी लानता। रस्तो आ, माण्हुनि जे अच वञ जी वाट आ, उते वेही पेशाब करे, उते वेही काकूस करे, इन्हे ते अल्लाह जी। ॿियो साईं फरमाइन था, माण्हुनि जे पाछूले वारियुनि जायुनि जे हेठां जेको पायखानो करे, उन्हे ते बि अल्लाह जी लानत आ। मिसाल कमरो आ, छांव में माण्हू वेहनि था, वण आ उन जे पाछे में माण्हू वेहनि था, दीवार आ उन जे पाछे में माण्हू वेहनि था, हलनि था। को बूटो आ झंग में या रस्ते जे पासे में वण बीठो आ, मुसाफ़िर वाटड़ू उन वण जी छांव में वेहनि था। बकरियूं ठिकरियूं मंझंदि जो धनार पवार उन वण जे हेठों अचे वेहनि था। जेको इन वण जे हेठों पेशाब या पायखानो करे, इन माण्हू जे मथां मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह जी। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाँ, हे तकरीर तव्हांखे अॼु नहीं लॻंदी, पर हे बि त असांजे दीन जो हिस्सो आहे न। ॾिस, मां क़ुर ऐं हदीस खां ॿाहिरि का ॻाल्हि कई आहे। असांजे नबी असांखे इहे शयूं बि सेखारियूं आहिनि। पुट सम्झो था न? सुभान अल्लाह।